और मेरे साथियों और मुसलमानों, मैं तुम्हें गवाह देता हूं, मैं तुम्हें अल्लाह ताला के हाजिर नाज़िर करके गवाह देता हूं कि मुझे इक़्तिदार का हवस नहीं था। मैंने इक़्तिदार की कुर्सी को पहले ठोक के ताशकंद के बाहर फेंक के रखा था। इक़्तिदार का हवस नहीं था। मैं देख रहा था कि पाकिस्तान के लिए एक तबाही आ रही है। मैं सियासी जायजा ले रहा था। मुझे मालूम था कि ये मुकाबला नहीं कर सकेंगे, ये हाल नहीं हो सकेंगे, इनमें वो अहलियत नहीं है, इनमें वो सियासी काबिलियत नहीं है, ये आवाम के नुमाइंदे नहीं है, ये काम को बिगाड़ेंगे, ये काम को बनाएंगे नहीं, इनको सियासत की कोई समझ नहीं है। इसलिए मैं कह रहा था, ओ खुदा के लिए अवाम को, अवाम के नुमाइंदों को इक़्तिदार दो। क्यों मैं इक़्तिदार चाहता था? मैं इक़्तिदार बज़ाते खुद जुल्फ़िकार अली भुट्टो के लिए नहीं चाहता था। मैं इक़्तिदार गरीबों के लिए चाहता था, मैं इक़्तिदार मेहनतकशों के लिए चाहता था, मैं इक़्तिदार आवाम के लिए चाहता था, मैं इक़्तिदार आम के लिए चाहता था। अॼु जॾहिं हिन जो जनम 80 वरहनि खां मथे जो अरसो गुज़ारे चुको आहे, तॾहिं हिन मुल्क जे मतखसी सियासत जा माण्हू इहो मञण ते मजबूर थिया आहिनि त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हज़ारे वरहनि जे विथीअ खां पोइ सिंधू माथिरीअ जे मिटीअ मां पैदा थियल उहो आवाज़ आहे जेको असांजे सदियुनि जी सताबनि जी माज़ीअ जे सॾ ऐं मुस्तक़बिल जे पड़ाॾे वांगुरु ईंदड़ वक़्त जे केतिरनि ज़माननि ताईं गूंजंदो रहंदो। 82 सालनि खां पोइ शहीद भुट्टे जे जनम ॾींहं खे यादि कंदे अॼु जॾहिं असीं सिंधू माथिरीअ जे सवें सालनि जी तारीख़ ते नज़र विझूं था ऐं वरी जॾहिं भुट्टे जे 21 सालनि जे सियासत ॾांहुं ॾिसूं था, तॾहिं असांखे अंदाज़ो थिए थो त भुट्टो हिन ॾुखायल वादीअ जे माण्हुनि जे ॾुहाग भरी ज़िंदगीअ में पंहिंजे खून सां सुहाग जो उहो सेंधूर भरे वियो, जंहिंखां पोइ हिन मुल्क ऐं उन जे मिसकीन माण्हुनि माणपे जो को गीत ॿुधो आहे, को सुख जो साह खंयो आहे, को ख़ुशीअ जो तिरवरो ॾिठो आहे ऐं मंझंदि इहो अहसासु उभरी पियो आहे त हू जेके सितमगीरीअ ज़रिए गदागर बनाया विया हुआ, उहे भुट्टे जे दस्तगीरीअ खां पोइ गदागर मां शाहगर यानी बादशाह बणाईंदड़ बणिजी पिया आहिनि। भुट्टे जे 21 सालनि जे सियासत ऐं 31 सालनि जे विछोड़े खां पोइ अॼु जॾहिं असीं लेखो कयूं था, तॾहिं अंदाज़ो थिए थो त हिन मुल्क जो अवाम, सियासत ऐं रियासत टई उन अज़ीम अॻवान जा एहसानमंद आहियूं जंहिं हिन मुल्क जे अवाम खे सियासत सेखारी, जंहिं मुल्क जे सियासत जा अवाम दोस्त पैमाना मुक़ररु कया ऐं जंहिं हिन मुल्क जे रियासत खे नवां बुनियाद फ़राहम कया। इहो ई सबबु आहे जो अॼु भुट्टे जा मुखालिफ़ बि इहो मञण ते मजबूर आहिनि त सिंधू माथिरीअ जे हिन मुल्क खे जहिड़ी रीति क़ाइद आज़म अकेले सिर ठाहियो, बिल्कुलु अहिड़ीअ रीति ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उहो वाहिद माण्हू हो जंहिं हिन मुल्क जे सियासत ऐं रियासत जा हक़ीक़ी बुनियाद रखिया। नौजवान दानिश्वर इनाम शेख जो ख़्यालु आहे त सिंध जी सियासत गुज़िरियल 1.5 सालनि में 2 अज़ीम शख़्सियतूं पैदा कयूं आहिनि, जिन मां हिकु मियां ग़ुलाम शाह कलहोड़ो ऐं ॿियो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो आहे। हा, ईअं ज़रूरु आहे त मियां ग़ुलाम शाह कलहोड़े सिंध जे उन वक़्त जी रियासत जूं हदूं वधाए, सिंध में पुलिस ऐं फ़ौज खे बाक़ाइदा मुनज़िम करे, वाह खोटराए, खाटियूं खणाए ऐं सिंध जे ज़री मईशत खे निहायत मज़बूत कयो। पर ग़ुलाम शाह कलहोड़े जे सियासत ऐं रियासत खे संदसि औलाद अॻिते वठी वञी न सघियो, जॾहिं त ज़ुल्फ़िकार अली भुट्टे रियासत, सियासत तोड़े मईशत जा हिन मुल्क में उहे बुनियाद विधा जंहिंजी हर गुज़रंदड़ ॾींहं खां पोइ अहमियत वधंदड़ ऐं अफ़ादियत उजागर थींदड़ आहे। मुल्की सियासत ते शहीद भुट्टे जो सभ खां वॾो एहसान 73 वारो आइन आहे। भांत भांत जी सियासी खोपड़ियुनि खे 73 जे आइन जे चौधारी गॾु करणु ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी वॾी कामयाबी हुई। सियासत जे रांदि जा उहे टटू घोड़ा जेके हिन जे ताज़ी वारी तेज़ रफ़्तार खां सदाईं डिॼंदा ऐं टहंदा हुआ, उहे भुट्टे जा इक़्तिदार में अचण खां अॻु बि मुखालिफ़ हुआ ऐं पोइ बि दुश्मन रहिया। पर हू 73 जे आइन ठाहिण वारे भुट्टे जी आछ खे पुठी न ॾेई सघिया ऐं चाहींदे न चाहींदे बि उन आइन ते सहन करण ते मजबूर थिया। पाकिस्तानी सियासत जो इहो अजीब इतफ़ाक़ी अंदाज़ आहे त पीपल्स पार्टी जा मुखालिफ़ ऐं भुट्टे जा दुश्मन अॼु बि 73 जे दस्तूर जी ॻाल्हि कंदे नथा थकिजनि ऐं उन ई आइन खे पार्लियामानी सियासत जे रथ जी सभ खां वॾी वाग था सम्झनि। बांग्लादेश जे अलॻि थियणु, पाकिस्तानी इलाइक़नि ते हिंदुस्तान जे क़ाबिज़ थियणु ऐं बांग्लादेश में हथियार फिटा कंदड़ फ़ौजियुनि जे जंगी क़ैदी बणजण खां पोइ पाकिस्तान जी रियासत तोड़े हुकूमत कमतरीअ जे अहसास में किरियल हुई। वेदर जॾहिं राजस्थान जे पोखराण वारे इलाइक़े में हिंदुस्तान एटमी धमाको करे जोहरी तवानाई वारे मुल्क बणजण जो ऐलान कयो,
त कमतरीअ जो इहो अहसासु आहिस्ते आहिस्ते कमज़ोरीअ में बदिलजणु लॻो। मुल्क खे अहसासनि जी उन्हनि समूरियुनि कमतरियुनि ऐं कमज़ोरियुनि मां कढण लाइ शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे पाकिस्तान जे एटमी प्रोग्राम जो बुनियादु विधो ऐं सिंधु माथिरीअ जे लोकनि खे गंगा जे माण्हुनि सां गॾाए बीहारियो। हिंदुस्तान ऐं पाकिस्तान विच में अॼु जेको जोहरी ताक़त जो तवाज़ुन आहे उहो भुट्टे जी एटमी प्रोग्राम जे सदके सबबि ई मुमकिन बणियो आहे। पाकिस्तान ठहण बैदि क़ाइदे आज़म जी बीमारी ऐं 1 साल बैदि वफ़ात जे नतीजे में पाकिस्तान जी सियासत ऐं रियासत ते नौकरशाहीअ जो कब्ज़ो थी वियो, जंहिं सबबि रियासत ऐं जमहूरियत जा इदारा पंहिंजा पेर पुख़्ता न करे सघिया। मुस्लिम लीगी सियासतदाननि नौकरशाहीअ जे पोल्ट्री फार्म मां निकितल नवनि सियासतदाननि जा रस्ता रोकण जी कोशिशि कई, जंहिं जे नतीजे में नौकरशाहीअ मार्शल नाफ़िज़ कई, नवां सियासतदान मुतारिफ़ कराया, नयूं पार्टियूं ठाहियूं, नवां आइन ठाहिया, या ईअं खणी चइजे त मल ग़ुलाम मोहम्मद इस्कंदर मिर्ज़ा ऐं जनरल अयूब हिन मुल्क जे सियासत में नयूं बिदअतूं मुतारिफ़ करायूं, जंहिंजे करे मुल्की सियासत ऐं रियासत जी शिकिल ई बिगड़जी वई। आमरनि जी उन अणमुंदाइती सियासत दौरान मुल्क में केतिरियूं आढ़ाड़ी पार्टियूं पैदा थी पयूं ऐं मुस्लिम लीग वीचारी मिड़िया मछ हज़ार भाङा थींदी सुहिणी वांगे भाङा भाङा थी वई। 50 वारो सॼो ऐं 60 वारो अधु ॾहाको पाकिस्तान अंदरूनी सियासी वेड़ जो आमाजगार रहियो। नतीजो तौरु पाकिस्तान अंदरूनी तोड़े बैरूनी महाज़न ते हिकु नई आज़ाद थियल मुल्क जे नाते को बि किरदारु अदा न करे सघियो। इन विच में हिंदुस्तान सियासी तोड़े मुआशी मैदाननि में निहायत मज़बूत मुल्क थी उभरियो ऐं जवाहरलाल नेहरूअ यूगोस्लाविया जे मार्शल टीटो ऐं इंडोनेशिया जे अहमद सुइकारनो जहिड़नि आलमी पाए जे अॻवाननि सां गॾिजी गैर जानबदार तहरीक जो बुनियादु विधो। हासिल मतिलबु त 70 जे ॾहाके शुरू थियण ताईं 23 सालनि जे मुख़्तसिर अरसे में हिंदुस्तान आलमी सियासत जे उफ़क़ ते निहायत निमाया तौरु उभरी चुको हो ऐं पाकिस्तान मार्शल लॉउनि जंगियुनि ऐं बंग्लादेश जे अलहदगीअ सबबि आलमी किरदार त ठहियो पर दाख़िली इंतिशार जो ज़बरदस्त शिकार रहियो। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो इक़्तिदार में अचण खां पोइ आलमी सियासत में बि माओज़ी तंग जे ख़्याल अ ग्रेट लीप फॉरवर्ड वांगुरु हिकु वॾो छाल ॾिनो ऐं इस्लामी सरबराही कॉन्फ्रेंस कोठाए पाकिस्तान खे आलमी इतिहादनि जी अॻी सिफ़ में आणे बीहारियो। हिकु अहिड़ो मुल्क जंहिं वटि न आइन हो न पार्लियामेंट हुई, न ई उन वटि रियासत ऐं मईशत जा के मज़बूत इदारा हुआ ऐं न ई वटिसि दिफ़ा जा के हथियार ऐं औज़ार हुआ ऐं उहो मुल्क जेको आलमी इलाइक़े सियासत में कंहिं किरदारु अदा करण खां त आजिज़ हो पर पंहिंजे वजूद जी जंग में फाथल हो, उन मुल्क खे भुट्टे 73 जे आइन ज़रिए अंदरूनी इस्तेकाम ॾियण खां पोइ जॾहिं आलमी सियासत में किरदारु अदा करण लाइ इस्लामी सरबराही कॉन्फ्रेंस ज़रिए अॻिते आंदो त आलमी सियासत जा जमादार भुट्टे जा दुश्मन बणिजी पिया ऐं हिननि भुट्टे खे ख़तमु करण जो फ़ैसिलो कयो। आलमी सियासत जे उफ़क़ ते भुट्टो उहो उॾंदु पखी हो जेको वक़्त जे समूरनि परमारनि जे निशाने ते हो। ओलह वारनि हिन खे सुर्ख़ कम्यूनिस्टनि जो दोस्त पे सम्झो, कम्यूनिस्टनि हिन खे मुस्लमाननि जो अॻवान पे सम्झो ऐं पाड़ेसरी हिंदुस्तान जे ब्राह्मणनि हिन खे अछूत बाग़ियुनि जो तर्जमान पे सम्झो। आलमी तोड़े पाड़ेसरी परमारनि जी भुट्टे बाबति इहा राय का ग़लति बि न हुई, छाकाणि त सिंधु माथिरीअ जे उन मुल्क जंहिं ते ज़रे घटि अॼोको पाकिस्तान पखड़ियल आहे उन ते सदाई ओलह उत्तर ऐं ओभर खां हमला थींदा रहिया आहिनि, जेके कॾहिं मग़रिबियुनि ऐं फरिंगियुनि जे नाले में, कॾहिं कंधारियुनि ऐं कामेरेडनि जे नाले में ऐं कॾहिं भारतीयुनि ऐं ब्राह्मणनि जे नाले में हुआ। पर छाकाणि त भुट्टो तारीख़ जो शागिर्द हो ऐं खेसि ख़बर हुई त तारीख़ में सिंधु माथिरीअ जो ॾेह उन्हनि ॾसाउनि खां सदाई डंगबो रहियो आहे, तंहिं करे हिन पंहिंजे वतन जे ख़ुशहालीअ जो हिकु नओं ऐं उहो रस्तो इख़्तियार करण पे चाहियो जेको ब्राह्मणनि ऐं फरिंगियुनि जे तंग नज़र रंग ऐं भंग खां आज़ादु हुजे ऐं जंहिंमें मज़हब या नज़रे जे नाले में कंहिं बि आमरियत जी का जाइ न हुजे। शहीद भुट्टे सिंधु माथिरीअ जे हिन मुल्क में ग़ालिबन ज़िंदगीअ जो उहो दस्तूर दुहिराइण ऐं मुतारिफ़ कराइण पे चाहियो जंहिंजो ख़ाको सिंधु माथिरीअ जे मुंहिंजे दड़े वारे ज़माने जी तारीख़ पढ़ण खां पोइ हिन जे आली दिमाग़ में उभरियो हो। सिंधु माथिरीअ जे उन सभीता में जंग ऐं गुरबत हराम हुई, ख़ुशहाली आम हुई, महिनत सलाहियत ऐं हिक ॿिए जी राय रखणु यानी जमहूरियत क़ाबिल एहतराम हुई। उतम खेती ऐं वधंदड़ वापार जा उसूल परवान चढ़ियल हुआ। सिंधु माथिरे जा उहे लोक ॾींहं जो ओॾनि वांगुरु कमाईंदा हुआ ऐं सांझीअ जो बादशाहनि वांगुरु सुर ऐं संगीत खे सुरूर में उते ॻाईंदा ऐं वॼाईंदा हुआ ऐं उन सॼी तहज़ीब में माउ देवता जी हैसियत रखंदी हुई।
शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हिन दुखियारे देश जे अवाम जे दर्दनि खे सम्झंदड़ उहो अकेलो माण्हू हो जेको सिंधू मातरीअ सवें सालनि खां पोइ पैदा कयो हो। हू सदाईं इन सोच ऐं जुस्तजू में रहंदो हो त हिन ॾेह मां ॾुखनि खे कीअं निकाली ॾिजे ऐं मुरझायल माण्हुनि जे मुंहनि ते मुर्कूं कीअं मोटाइजनि। काठीअ जहिड़े ठोठ सुकल जे मुंहं ते मास वरे त मुंहिंजो हां ठरे। शहीद भुट्टे जॾहिं हिन मुल्क जूं वागूं संभालियूं हुयूं तॾहिं पाकिस्तान नाले मातर मुल्क हो। सियासत, मईशत, इंतज़ाम ऐं इक़्तिदार जो को बि सिढ़ सऊं न हो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे मुल्की निज़ाम जे हर शोबे खे जंगी बुनियाद ते बहितर करणु शुरू कयो ऐं उन लाइ राति ॾींहुं हिकु करे महिनत कई। हू 18 कलाक महिनत करण खां पोइ जॾहिं सॼो लोक सुम्ही पवंदो हो त बि वरी पंहिंजे सुम्हण वारे कमरे में किताब पढ़णु शुरू कंदो हो ऐं पंहिंजे 24 कलाकनि जे रूटीन में 4 कलाक मस सुम्हंदो हो। कॾहिं कॾहिं हू सॼी राति न सुम्हंदो हो ऐं सुबुह जो जॾहिं ग़रीबनि जे हुजूमनि में हली वेंदो हो ऐं माण्हुनि जा मसला ॿुधी मौक़े ते हुकुम जारी कंदो हो, यानी माण्हुनि जे दर्दनि जी दवा कंदो हो, त अवाम हिन जा हथ चुमणु शुरू कंदो हो। अवाम जी उहा बेपनाह मुहबत भुट्टे खे ओजागल अखियुनि जे जागिल जागिल ख़्वाबनि जे तहबीर वांगुरु लॻंदी हुई। अवाम जा हुजूम हिन ते मोखीअ जे मधु जहिड़ो असरु छॾींदा हुआ ऐं जॾहिं हू छिछोरे अवाम जा शुल्कंदड़ नारा ॿुधंदो हो तॾहिं हिन जे अवामी नीह जो नशो बि चोटीअ ते चढ़ी वेंदो हो ऐं पोइ हू उहो कुझु ॻाल्हाइणु शुरू कंदो हो जेको हिन वक़्त ताईं हिन मुल्क जो ॿियो को बि सियासतदान न ॻाल्हाए सघियो आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो एक नहीं है, 2 ज़ुल्फ़िकार अली भुट्टो है। एक जो यहाँ खड़ा है और दूसरे आप, हर एक आप में से। जो आपकी तकलीफ है वो मेरी है, क्योंकि मैंने कहा कि मैं 2 हूं, मैं एक नहीं हूं। एक इस जिस्म में, इस खून में, इस बुत में खड़ा हूं, दूसरा आपके रूह में, आपके जिस्म में, आपके बुत में मैं खड़ा हूं। अच्छी तरह से याद रखना कि मैं आप में से ही हूं, इस जमीन और इस मिट्टी से पैदा हुआ हूं। मैं एक अवामी शख्स हूं और अवाम के साथ रहूंगा। ये मेरा मकतब फिक्र है कि कोई कदम, कोई बुनियादी कदम मैं कभी आगे नहीं बढ़ूंगा गरीबों की इजाजत के बगैर, गरीबों के मेहरबानी के बगैर और गरीबों के ताबन के बगैर। इसी मैदान, इसी सरजमीन से, इसी जलसेगाह से मैंने आपको कहा था कि जमहूरियत के लिए हम जदोजहद करेंगे। तो देख लीजिए, अब कुछ भी कहें, जिस मुल्क ने 25 बरस में अपना आईन नहीं बनाया, जिस मुल्क ने 25 बरस की कोशिश के बावजूद आईन नहीं बना सके, इस हद तक कि अयूब खान ने कहा कि इस कौम से आईन नहीं बन सकेगा, इसलिए मैं अपना आईन देता हूं। और याह्या खान ने भी कहा कि मैंने बड़ी कोशिश की कि असेंबली यानी अवाम आईन बनाए, आईन अवाम नहीं बना सकते, मैं अपना आईन दूंगा। मैंने कब आपको कहा कि मैं अपना आईन दूंगा? मैंने कहा कि दस्तूर बनाएंगे और दस्तूर 2 साल के अंदर, जहां एक दस्तूर 25 बरस में नहीं बन सका, यहां 2 साल के अंदर 2 दस्तूर, एक अबूरी दस्तूर, वो भी मेरा बना हुआ अबूरी दस्तूर नहीं था, वो भी असेंबली ने, कौमी असेंबली का बना हुआ। भुट्टे जी सियासत जा उहे पटला पाड़ेसिरी ब्राह्मणनि ऐं परॾेही परमारनि खे बि परेशान करे विझंदा हुआ ऐं उन सबब जे करे ई आलमी सियासी रियासत जे हुक्मराननि हिन बाग़ी बादशाह खे हमेशह लाइ चुप कराइण जो फ़ैसिलो कयो। 5 सालनि जे मुख़्तसिर अरसे में शहीद भुट्टे राति ॾींहुं कमु कयो ऐं न ॼाण त छा कयो। हिन एटमी प्रोग्राम जो बुनियादु रखियो, बिजली पैदा करण लाइ फ्रांस खां एटमी रिएक्टर वरितो, सोवियत रूस खां स्टील मिल वरिती, बुनियादी सनअतुनि जे 31 इदारनि खे क़ौमी मिल्कियत में वरितो, बैंकुनि, इंश्योरेंस कंपनियुनि, गिह ऐं सामान ढोईंदड़ जहाज़नि खे क़ौमी मिल्कियत में वरितो, ग़रीबनि जे तइलीम लाइ ख़ानगी तालीमी इदारा सरकारी तहवील में वरिता, पुलिसहारनि ऐं मज़दूरनि जूं पघारूं वधायूं, तइलीम ऐं सिहत जे पॉलिसियुनि जा ऐलान कया, ज़रई सुधारा मुतारफ़ कराया, रस्तनि जा ॼार विछाया, मेडिकल कॉलेजनि जूं सीटूं ऐं इदारा वधाया विया, मिडिल ताईं तइलीम मुफ़्त
ऐं लाज़मी करार ॾिनी वई। अदलिया इंतिज़ाम खे अलॻि कयो वियो, क़ानूनी सुधारा आंदा विया, तेल गैस ऐं ॿियनि मैदनी ज़ख़ीरनि खे तरक़ी ॾियारण लाइ क़दम खयां विया। नवां टीवी ऐं रेडियो स्टेशन क़ाइमु कया विया। शागिर्दनि लाइ भाड़े जी रिआयत आम कई वई। यूनिवर्सिटियुनि जो तइदादु वधायो वियो। तइलीम लाइ बजट वधाई वई। ॿाहिरियनि मुल्कनि, ख़ासि करे अरब मुल्कनि ॾांहुं रोज़गार लाइ लखे माण्हू मोकिलिया विया ऐं सिंध जे माण्हुनि खे ॻोठनि मां कढी वॾनि शहरनि ऐं ॿाहिरियनि मुल्कनि ॾांहुं हणियो वियो। पर इन्हनि समूरियुनि ख़िदमतुनि खां वधीक शहीद भुट्टे जी उहा ख़िदमत आहे त हिन सियासत तां चंद ख़ानदाननि जी हिक हटी ख़तमु करे आम माण्हू लाइ सियासत ऐं हुकूमत में दाख़िल थियण जा दरवाज़ा खोलिया। हिन मुल्क जे सियासत ते ब्राह्मणनि जो दर्जो रखंदड़ चंद घराणनि जो जेको कब्ज़ो हो, उहो शहीद भुट्टे जे दौर में ख़तमु थियो ऐं हाणे आम आदमीअ लाइ सियासत शजरे ममनुआ न रही आहे। न रुॻो एतिरो, पर शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे हिन मुल्क अंदरि पार्टीअ जे बुनियाद ते सियासत करण जो रवाज पिणु विधो ऐं पीपल्स पार्टीअ जे प्लेटफार्म तां सियासत जो अहिड़ो अंदाज़ मुतारफ़ करायो जो हाणे भुट्टो हिन मुल्क जे सियासत जो मयार या बेंच मार्क आहे। भुट्टे खां पोइ हर ईंदड़ सियासतदान जेको हिन जो पोइलॻ हुजे या मुख़ालिफ़, उहो हिन जो नकुल करे थो, हिन वांगुरु तक़रीर करण जी कोशिशि करे थो, हिन वांगुरु अवाम में पेही वञण जी जुस्तजू करे थो ऐं हिन जहिड़नि सियासी दावनि ऐं पेचनि खे खेॾण जी कोशिशि करे थो। हिन मुल्क में अॼु जेका बि सियासत आहे उहा भुट्टे जी चुधारी फिरे थी ऐं मुल्क जे सियासतदाननि खे ॿिनि ग्रोहनि, भुट्टो दोस्त या भुट्टो मुख़ालिफ़, यानी प्रो भुट्टो या एंटी भुट्टो में तक़सीम कयो वञे थो। उहे मज़हबी ऐं कॉम्प्रेस पार्टियूं जेके भुट्टे जे हुकूमत में संदसि रत जूं प्यासियूं बनियल हुयूं ऐं जिन भुट्टे जी हुकूमत खे इलाइक़ाई ऐं आलमी परमारनि सां गठु जोड़ करे ख़तमु करायो, उहे अॼु बि भुट्टे जे क़ाइमु कयल सियासी मयारनि ते सियासत कनि थियूं। उहे भुट्टे जे आइन, भुट्टे जे एटमी प्रोग्राम, भुट्टे जी ख़ारजा पॉलिसी ऐं भुट्टे जी अमेरिका बाबति पॉलिसीअ खे 30 सालनि खां पोइ बि दुरुस्त मञण ऐं उन जी पैरवी करण ते मजबूर आहिनि। शहीद भुट्टे न रुॻो सियासत जा नवां अंदाज़ मुतारफ़ कराया, पर सियासत जे मार्ग मंझि मरण जी बि हिकु नई रीत क़ाइमु कई। गंगा जे मुल्क में जमूरियत लाइ नेहरू ख़ानदान बि काफ़ी क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, पर सिंधु माथिरीअ जे भुट्टनि जे भेट में शायदि ई दुनिया जे कंहिं ख़ानदान खे आणे सघिजे। पाकिस्तान त 14 अगस्त 1947 ते ठहियो, पर कुझु नाले मात्र शयुनि खां सवाइ पाकिस्तान जूं सभु पॉलिसियूं, इदारा, सियासत, मईशत, सनत, ज़राअत, तइलीम, सिहत, गोया ज़िंदगीअ जे हर शोबे जी नई तशरीह ऐं तरक़ी भुट्टे जे दौर खां पोइ शुरू थी। तंहिं करे जेकॾहिं ईअं चइजे त जीअं रोम जे क़दीम सियासत जुलियस सीज़र खां अॻु ई पोइ वारनि ज़माननि में विरहायल आहे, या जीअं बर्तानिया जी जदीद सियासत विक्टोरिया दौर खां अॻु ऐं पोइ वारनि दौरनि में तक़सीम आहे, बिल्कुलु ईअं पाकिस्तान जी सियासत तोड़े मईशत भुट्टे खां अॻु ऐं भुट्टे खां पोइ वारनि दौरनि में विरहायल आहे। भुट्टे हिन मुल्क खे मजमूई तरह ऐं सिंध जी तरक़ी खे ख़ासि तरह जेको वॾी तरक़ीअ जो छाल ॾियारियो, अॼु उन्हीअ जी बदौलत सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ अवाम ॿारहाड़ियुनि मां निकिरी शहरनि ऐं परॾेहनि में पहुतो आहे, ख़ुशहाल ऐं आसूदो थियो आहे ऐं तरक़ीअ जे नयुनि मंज़िलुनि ते रसियो आहे। न रुॻो सिंध, पर पाकिस्तान अॼु तरक़ीअ जे जंहिं शाहराह ते रवा दवा आहे, उन जे पुठियां शहीद भुट्टे जी उहा अणथक फ़िक्री, ज़हनी ऐं जिस्मानी जुस्तजू शामिल आहे, जंहिं हिन हसीन बादशाह खे 49 सालनि जी उमिरि में ई वक़्त खां अॻु ऐं उमिरि खां वधीक पोढ़ो करे छॾियो हो। भुट्टो दरअसल हिन पोइते पियल मुल्क ऐं उन जे मिसकीन माण्हुनि जे हज़ारे साला महरूमियुनि ऐं मजबूरियुनि जे उन्हनि दर्दनि जी दवा जो नालो आहे, जंहिंजो रुॻो नालो वठण यानी ज़ुल्फ़कार अली पुकारण सां संदन दर्दनि जूं दरियूं बंदि थी बख़्त जा बाब खुली पवंदा आहिनि। भुट्टे जी सियासत हिन मुल्क जे मिसकीन माण्हुनि लाइ ईअं मुबारक नाव आहे जीअं क़दीम रोमन लाइ जेनोस देवता ऐं हिंदुनि लाइ गणेश भॻवानु आहे। सिंध जे अज़ीम दानिश्वर ऐं मुहक़िक़ काके भेरूमल महरचंद आडवाणीअ पंहिंजी आफ़ाक़ी तहरीर क़दीम सिंध में ॼाणायो आहे त हिंदुनि जो गणेश ऐं रोमन जे जेनोस हिकु ई देवता आहिनि। क़दीम रूमी तोड़े हिंदू को बि कमु शुरू करण खां अॻु जेनोस ऐं गणेश जो नालो ॻणींदा आहिनि। क़दीम रोम जे लोकनि पोइ जेनोस देवता जो नालो पहिरें महीने यानी जनवरी ते रखियो। अजीब इतफ़ाक़ आहे त भुट्टे जो जनम बि 5 जनवरी ते थियो आहे। For 4 days, the Security Council has procrastinated. Why? Because
The object was for Dhaka to fall. That was the object. It was quite clear to me from the beginning. All right, so what if Dhaka falls? So what if the whole of East Pakistan falls? So what if the whole of West Pakistan falls? So what if we are obliterated? We'll build a new Pakistan. We'll build a better Pakistan. We'll build a greater Pakistan. So the Security Council has acted short-sightedly by acquiescing to these dilatory tactics. You know, you have come to a point when we'll say, do what you like. If before you had come to this point, we could have made a commitment. We could have said, all right, we are prepared to do some things. Now why should we? You want to silence us by guns, silence our voices by arms. So why should that we are agreeing to anything? Now you decide what you like. Your decision will not be binding on us. You can decide what you like. You can do, because if you had left us a margin of hope, we might have been a party to some settlement. I find it disgraceful to my person and to my country to remain here a moment longer than necessary. But I am not boycotting. Impose any decision. Have a treaty worse than the Treaty of Versailles. Legalize aggression. Legalize occupation. Legalize everything that has been illegal till 14th or 15th of December 1971. I will not be a party to it. We will fight. We will go back and fight. My country hearkens for me. Why should I waste my time here in the Security Council? I'm going.